नाज़रीन सिजावल जोड़ने जो लग अर्जी भुट्टो सिटी में मंजूर थियल पेवर ब्लॉक जो कम रोलड़े जो शिकार थी इंतजामिया खिलाफ पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर वर्करन जो एहतजाज इन हवाले सां वधीक तफ़सील हासिल कयूं था रोशन अली शाह खान। जी रोशन अली शाह। जी हसन, असां हींअर अर्दी भुट्टो सिटी में मौजूद आहियूं जिते पूरे शहर में जेको सीसी ब्लॉक एमपीए पारां जेको घिटियुनि में करायो वियो आहे। कुझु घिटियूं आहिनि जिन खे नज़रअंदाज कयो वियो आहे ऐं सिराई नज़ीर अहमद भुट्टो साहब असां सां मौजूदु आहे। उन खां व्यूज़ वठंदासीं त उन जो छा चवणु आहे, अचो त उन जूं ॻाल्हियूं ॿुधूं। छा चवणु आहे साईं तव्हां हिन कम जे बारे में जेको शहर कम जे बारे में इहो असांजी इहा गुज़ारिश आहे त गुज़िरियल जॾहिं असांजो एमपी हुयो गवर्नर सराण साहब, उनखे असां गुज़ारिश कई हुईसीं त असांखे शहर में पेवर ब्लॉक लॻाए ॾियो जी ऐं उनजी महिरबानी आहे। उन काफ़ी जेको आहे त शहर जूं घिटियूं उन मंज़ूरु कयूं। उहा असां लिस्ट बि आहे, असां हुन सां मुलाक़ात कईसीं जंहिंमें इहो असांजो महलो आहे ऐं उन में क्लियर उहो लिखियो पियो आहे बख्शो सारो रोड खां सिरई नज़ीर महलो वाया जामिया मस्जिद। पर अफ़सोस इन ॻाल्हि सां चवणो थो पए त उहो असांखे उहा हिकु सिर बि उते लॻी न मिली आहे। ऐं इहो पिणु ॿुधण में थो अचे त ठेकेदार ऐं ऑफिसरनि मिली करे उहो जेको आहे त असांजी जेका आहे स्कीम खे जेका ऑन द रिकॉर्ड आहे उनखे हेॾे होॾे करे ऐं ॿिए हंधि काॾे हेॾे होॾे उहो कमु करे छॾियो आहे। ऐं इहो त असां तमामु असांजे आवाम में ग़रीबनि में ॾाढो ॾुख जो जेको आहे उहो इज़हार आहे त इहा न करणु खपे। छो त असां वोटर आहियूं, पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं ऐं उन एमपी असांखे जेको आहे त इहा स्कीम ॾिनी। पर ख़बर न आहे ऑफिसरनि अलाए छा हुन में रदो बदल कीअं कई आहे, छा कई आहे ऐं उहा इहा हिन वक़्तु मौजूदु आहे जेको असांजो कोई कमु नथो थिए। तव्हां हिन मीडिया खां पहिरियां ज़िले इंतिज़ामिया खे हिन जेकी नज़रअंदाज ॻाल्हियूं कयूं आहिनि, जेके घिटियूं कयूं आहिनि, उन्हनि बाबति थोरी आगाही ॾिनी आहे? बिल्कुलु सही। मां जेको आहे त पंहिंजो असांजो ज़िले जो सदर कमरदीन गोपांग साहब खे मां इहा शिकायत कई। उन चीफ इंजीनियर सां ॻाल्हायो, उनखे क्लियर उहो लिस्ट ॿुधाई। उन में बाक़ाइदे लिखियो पियो आहे, अॼु मां मीडिया खे बि तव्हांखे लिस्ट ॾियण लाइ तयारु आहियां। त उन में क्लियर लिखियो पियो आहे बख्शो सारो रोड खां सिरई नज़ीर महला ऐं वाया मेन जामिया मस्जिद। हुन सां ॻाल्हायो ऐं हुन वाइदो कयो चीफ इंजीनियर त मां इंक्वायरी करे इहो ॾिसां थो त इहो छो न इहो कमु थियो आहे। पर अॼु ॾींहं ताईं उन्हनि मां जेको सब इंजीनियर आयो जंहिंखे असां सर्वेयर चऊं उहो डटा सटा हिते पब्लिक खे ॾेई करे हलियो वियो, बाक़ी कमु कुझु बि काई शइ न थी आहे। सिर्फ़ में सिर्फ़ु तव्हांजे इन इन घिटीअ खे नज़रअंदाज कयो वियो आहे या शहर में ॿिए कंहिंजी बि कंहिं ज़ाति खे या कंहिं महले जे कोई हिते त मुख़्तलिफ़ ज़ातियूं रहनि थियूं, कंहिंखे बि नज़रअंदाज कयो आहे या सिर्फ़ु तव्हांखे? त इहो जेको आहे सोलंकी भटी माला जेको आहे उनखे बि नज़रअंदाज कयो वियो आहे। जेको असां सां ई टच आहे उहो महलो बि असां सां ई टच आहे ऐं कुंभर महल आहे उहो उतां ई गुज़रे थी घिटी सिधो जामिया मस्जिद थी वञे, उन खां पोइ मुंहिंजो महले ॾे थी वञे। यानी जीअं मुंहिंजो महलो हले करे थो या असांजा माला जेके बि हलनि था उन बिल्कुलु हिकु सिर बि न लॻी आहे। ठीकु। जीअं त तव्हां पीपल्स पार्टी जा पुराणा सीनियर ईअं सम्झो हिते जा वर्कर आहियो, कंहिं दौर में बेनज़ीर साहिबा बि अव्हां वटि ईंदी हुई, हींअर बि तव्हां पीपल्स पार्टी में आहियो त अॻियां एमपीए बि पीपल्स पार्टी जो आहे, चेयरमैन बि पीपल्स पार्टी जो आहे, काफ़ी ज़िले जी क़यादत बि पीपल्स पार्टी आहे, त छा इख़्तिलाफ़ात थी सघनि था जो तव्हांखे नज़रअंदाज कयो वियो आहे? इख़्तिलाफ़ हाणे अहिड़ा कुझु बि कोन्हनि। ही लोकल जेके असांजी क़यादत आहे यूसी लेवल ते उहे जेके त ग्रुप ॿधी करे उहो जेको आहे त उहे पंहिंजा इंतकामी कार्रवायूं करे इहे असांजो स्कीमूं हेॾे होॾे रद्द था कनि। ठीकु आहे, महिरबानी। जीअं त नाज़रीन अर्दी भुट्टो सिटी में नज़ीर अहमद भुट्टो साहब उन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन भूरल लोलाई सां गॾु सैयद रोशन अली, BTV न्यूज़, सिजावल जूणे जो। वॾी महिरबानी रोशन अली शाह।